बहादुरी नहीं छोड़ो। मौला फरमाई या तवा अली थोड़े के लिया या तवा कुरान में लिखा सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा मज़ो ही न था जो डालिया कुरान जा इश्क भाई थमो रख कर जाओ वही सैयद मेरे सखी दो या वठण सिखिया ने हे विरहाइण सिखियो ईअं चओ न अल्लाह योती मान कासिम रब ॾींदो आहे मोहम्मद विरहाईंदो आहे साईं जे जलसे ते छो ईंदो आहे ख़बर अथव मूंखे बि बबू ॾींदो आहे वरी मुंहिंजे ज़ाल लाइ बि सतन ॿारनि वारी बिगाड़ सैयद अल्लाह तुंहिंजे उमिरि में बरकत खुदा जो कसम हाणे इलेक्शन अचे थी न नंढड़ी इलेक्शन इन में माण्हू अहिड़ो चूंडियो जेको ॾुख सुख में गॾु हुजे नलका खाता है मुझे खातरी ते सही पोयां कढे ही की पैसा चे मुझे मौला अली जो कुरान में जवाब ॾिनो काथों चे 9 सिपारो 29 सिपारो सूरे नूह ॾाढियां था जो सुभान अल्लाह असां द कुरान में गौर ही न था क्यों ना अल्लाह तो जे अफला यतदब्बरून अल कुरान अम अला कुलूबिन अक़फालुहा मुझे कुरान पढ़ो था सोचो छोड़ो था जा तुमन के क्यों अल्लाह पढ़े तो शिरक जो करे दुआ कुनूत पढ़े तो दुआ कुनूत में छा बेटे वनखलो वनतरो मय्यचरो हे अल्लाह नादानिया शराबिया के मावला सा यारी खत्म रोज दुआ पढ़ो ता तेरा में के बोले के दुआ कुनूत की माना याद आए 70 साल का दुआ दुआ कुनूत में रब के तव्हां चवंदा आहियो वनखलो वनतरुका मन यफजुरुका अल्लाह जेको तुंहिंजो नाफ़रमान आहे न उन सां यारी ख़तम हमारा अंग्रेजी जो चौक जो लफ्ज़ ही बस के बोला यस ॿियो नो बनीअ ते वेठो माण्हू मोह पियो पुलिस जो माण्हू तो मारियो आहे चई यस ॿ टे सचूं पुतला पुल छो मारियो सी ॾो कहिड़ो चिनो कोई ॾो मुंहिंजो मौला अली जो 5 सवालनि जा जवाब कुरान में 29 सिपारो सूरह नूह हाणे सुवाल पुछियो कि कुरान मां अली जवाब ॾियो जैसे पहिरें जो गुनाहगार आहे कुरान तो जे फकुल तस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा केॾा बि गुनाहगार आहियो इस्तिग़फार कयो त मां रब माफ़